पुट तगियो तो मुसां विढ़ण आयो चए पियो त पलांद कंदासीं। बाबा वो भली पलांद वठण जी कनि पर कॾहिं बि कोन करे सघंदा। शिकस्त उन्हनि जे मुक़द्दर में लिखियल आहे। तोखे ज़िंदगी जी बाक़ी जंग बेहणी आहे। हिम्मत कॾहिं न हार जाए, विढ़ंदी रहिजाए जेसीं ताईं तुंहिंजे ज़िंदगी जी आख़िरी हुड़की हुजे। मां रोंदे बि विढ़ंदसि, सूर सख़्तियूं ज़ुल्म सितम सभु सहंदसि। हाणे तूं कॾहिं बि न रोईंदी तुंहिंजे हिन चादर जो कसम। अवां मां हमेशह जे लाइ हाणे जो ज़हर पीअण छॾे ॾिनो अवां। मालिक भलाई कई अवां, मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई अवां। हीअ मिल्कियत जा कागज़ात ऐं खाता जेके मुंहिंजे नाले थियल आहिनि मां ये तोॾे खणी आई आहियां। न मुंहिंजी भेण, मूंखे ही न घुर्जनि। हिते रिश्तनि में नफ़रतुनि जी वेग आहे। खण इन्हनि खे, ही सभु तुंहिंजे हिसे जा आहिनि। सदोरीअ खे ॻोल्हणो ई पवंदो। उहा मूं वटि अमानत आहे, उहा मुंहिंजी इज़त आहे। हे मुंहिंजो केतिरो बि ख़र्च अचे हुनखे ॻोल्हणो ई पवंदो। पर बाबा साईं, वञण वारे जी हिकु वाट हूंदी आहे पर ॻोल्हण वारे जूं 1000 वाटूं हूंदियूं आहिनि। 1000 वाटूं छा, लखे वाटूं बि सदोरी जूं ॻोल्हे सदोरी खे हथु करणो अथई। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।